सिंध हाई कोर्ट वफाकी हुकूमत के तकरारी केनालन ते वधीक कमकार रोके छडि॒यो। सिंध हाई कोर्ट में सिंध मां साचे मेंबर जी मुक़ररी न थियण ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त ते ॿुधणी। पाणी वारे वफाकी वज़ारत ऐं एस्टेब्लिशमेंट डिवीज़न जे सेक्रेटरियुनि खे तौहीन अदालत जा नोटिस जारी। चूना पाणी वारी वज़ारत जे वफाकी सेक्रेटरी इनामुल्ला धारे जो के अदालत में घुराए वञे। अदालत जा रिमार्क्स वफाकी हुकूमत 12 मई 2017 जे सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले खे नज़रअंदाज करे इरसा में सिंध जो मेंबर मुक़रर न कयो आहे, जेका अदालती हुकम जी भनकड़ी आहे। इरसा 24 जनवरी 2024 ते चोलिस्तान ऐं थल केनाल फेज़ 2 जी अॾावत लाइ पाणी जी दस्तियाबी जो सर्टिफिकेट पिणु जारी कयो। इरसा जी जोड़ज गैर क़ानूनी आहे। बैरिस्टर ज़मीर घुमरो जा दलील। डेरा इस्माइल खान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 9 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस कुछ इतला ते DI खान जे इलाइक़े तकवाड़ा में ऑपरेशन कयो। मारिजी वियल दहशतगर्दन में कमांडर शिरीन भी शामिल। धमाकेदार मादो ऐं हथियार मारिजी वियल ख़ाजी शिरीन दहशतगर्द जी वारदातन में मुलविस हो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबारी हफ्ते जे पहिरें ॾींहुं ॿाढ़ाई 100 इंडेक्स में 3167 पॉइंट्स जी लात। इंडेक्स 1,15,623 ते अची वई। सिंध में मैट्रिक जा सालियाना इम्तिहान पहिरीं ॾींहुं 9 दर्जे जे अंग्रेज़ी जो पर्चो वरितो पियो। इम्तिहानी सेंटर्स ॿाहिरां रश ऐं फोटो स्टेट ते पाबंदी कलम 144 लागू। हैदराबाद में फ़लस्तीनी अवाम सां 21 जे इज़हार लाइ जुज़वी हड़ताल। वापारियुनि जे सॾ ते अनाज मार्केट, चांदनी मोबाइल मार्केट, सदर बाज़ार मुकम्मल तौर ते बंद। शाही बाज़ार, चोटकी घिटी, आडवाणी घिटी, लजपत रोड ते कारोबारी मर्कज़ बंद। कपड़े जी मार्केट, बोहरी बाज़ार, टावर मार्केट में जुज़वी हड़ताल। कंबरबल सां चांडिया बिरादरी जी बिंदरनि में झेड़ो, हिकु ॼणो क़तल, 4 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ वाहिद बख़्श चांडियो में फसल जी भेल तां झेड़ो थियो। फारिग में मुमताज़ उर्फ भुट्टो नोरियाणी चांडियो मारिजी पियो, 4 ॼणा ज़ख़्मी। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फारिग बंदि कराए मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। रेडी बेसानो जवान जो गोली लॻल लाश ते इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो। नौजवान जी सुञाणप न थी सघी। मलीर में स्टील मिल मुलाज़मन जी बहाली लाइ मुज़ाहिरो ऐं रैली। रेलवे ट्रैक ते धरणो। एहतसास कंदड़नि कराची वेंदड़ ट्रेन खे रोके वरितो। स्टील मिल मज़दूर ग्रीन अलायंस ऐं स्टील टाउन एक्शन कमेटी पारां एहतसास कयो पियो। पोरियतनि जी हुकूमत ऐं स्टील मिल इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी। बरतरफ़ पोरियतनि जी बहाली जो मुतालबो। गज़ाती इसराइली फोर्सेस सां हमला जारी। वधीक 46 फ़लस्तीनी शहीद। इसराइली ड्रोन हमले में पीउ धी शहादत माणी। अल-असर अस्पताल भरिसां साफ़ियुनि जे ख़ैमनि ते हमले में हिकु साफ़ी ज़िंदा सड़ी फौत। 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ग़ज़ा में रिणा मार्च खां जंगबंदी मुआहिदो ख़त्म थियण बाद इसराइली हमलनि में हेल ताईं 500 ॿार शहीद थी चुका। ऐं चीन सां वापारी खसारो हल थियण ताईं डील न कंदसि। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जी ज़िद। संदसि चवणु त चीन जो ट्रेड सरप्लस पाइदार नाहे। टैरिफ ते यूरोपीय शइ अखबारनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे।